दिए जो अॻियों जगह खाली पई आहे। चंद लम्हनि खां बाद असांजो आख़िरी मेहमान तव्हांजे अॻियों मौला जो ज़िक्र पाक कंदो। अॻिते वधी अचो बाबा, अॻियों जगह आहे। पोइ हिते सोड़ लगी पई आहे, थोड़ो थोड़ो अॻिते वधी अचो। तव्हां जेके पोयों वेठा आहियो थोड़ो थोड़ो अॻिते अचो। सलवात मोहम्मद वाले मोहम्मद जी ज़ात बुलंद आवाज़ सां। सलवात जो पाण इबादत आहे, सभई गॾिजी बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। इल्तमासे दुआ परवरदिगार आलमीन बेहक़े मखदूमाए आलमियान पाक हसन हुसैन जे पाक सिद्दीक़तुल कुबरा अम्मा जे इज्जत अज़मत जो वास्तो थी। मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा मौला तोखे मज़लूम करबला सैयदो शुहदा जे ज़िक्र पाक जो वास्तो आहे। जे अथऊं बज़ादार हली आया मुंहिंजा मौला, इन्हनि जो अचण पंहिंजे मुक़द्दस बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा मौला इन नगर न्याज़ आज़ादारी फर्शी अज़ा पंहिंजे मुक़द्दस बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा अल्लाह इन फर्शी अज़ा खे इमाम ज़माना जे ज़हूर ताईं क़ाइम मुदाइम फरमा। मुंहिंजा मौला कायनात में जाथे बे विलायत अमीर अल मोमिनीन रखण वारा वसन था, उन्हनि खे कंहिंजो मोहताज न बनाए जा। मुंहिंजा मौला वक़्त जे इमाम वलीउल असर आका जी मारिफत अता फरमा। मुंहिंजा मौला जेतिरा बाज़ादार आया आहिनि, मुंहिंजा मौला जिन जूं दुआऊं मुंहिंजे ज़िम्मे आहिनि, मुंहिंजा मौला मां किंजा नाला खणा, तू सभिनी जूं नेक हाजतूं ॼाणी, तो सभिनी जूं दुआऊं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। सभई आमीन चइजो। मुंहिंजा मौला वक़्त जे इमाम जे ज़हूर में ताजील अता फरमा, इमाम ज़माना जी मारिफत अता फरमा। मुंहिंजा मौला जेतिरा हथ बुलंद आहिनि इन्हनि खे करबला जी ज़ियारत नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात बुलंद आवाज़ सां पढ़ो। अहिड़ी सलवात पढ़ो जो सरकार रज़ा मौला जो हरम पाक याद अची वञे। बुलंद आवाज़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे क़ुलूबना मौलाना अबुल कासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला वसीयही व वज़ीरही व अखीयही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिहे खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब। बुलंद सलवात। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदतुल जलीलतुल मखदूमातिल मुतहहिरा आलिमाए गैरे मुअल्लिमा सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। सर झुकाए बुलंद सलवात। व अहल बैत तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लअनतुल्लाहि अला अअदाइहिम व अजमईन इल्ला क़याम यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल यौमा यअसुल लज़ीना कफ़रू मिन दीनिकुम। अज़ीज़ान मोहतरम सामईन गिरामे क़दर वाजिबुल एहतराम शियान हैदर करार तवज्जो है। बाबा ज़िक्र पाक शुरू कयो। इंतहाई वाजिबुल एहतराम असांजे उस्तादन जी जगह ते मौला साईं जी ज़िंदगी दराज फरमाए। बस चंद लफ्ज़ लिस्ट में नालो लिखाइण जे लाइ मालिकन जे अॻियां हाज़िरी। मक़ाम तो सब खां बुलंद आहे अज़ादार जो। सब खां बुलंद मकाम आहे मातमी जो। मातमी का मथे किंजो दर्जो ही ना है। आगे लफ्ज़ ते ॾिसां त केर थो ॻाल्हाए। मातमी उहो आहे जेको मातम सां गॾु अलीयुन वलीउल्लाह बि पढ़े, मुकस्सरन ते तबर्रुक बि करे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सभई बेशुमार लानत बेशुमार
बेशुमार। भैया तो बोलो बोलो सखी सरदार कलंदर मौला सलामत रखे। बाबा हथ खोले वे चेहरन ते मुस्कुराहट नज़रतुल खबे जिक्र अलीम इंसान खुश थींदो वो वाजे को हलाल सादो होजे। पांजे तरफा चयो ही कोने कुरान मजीद मिंबर दे खड़ी चो सूरा अल अहज़ाब में न होजे अज़मत हुसैन जो कसम खड़ी दो चवा सलवात जो जिक्र करे सागी सूरत में अल्लाह तवर्रे जो जिक्र कयो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। जिजा हथ है जो हथ अली जो सदके टुकुर खाइंदो आ ओ बाबा मौलवी सिर्फ सलवात वाली आयत सही पढ़न था जवान गुलाम मेहदी साईं मुख्तियार हुसैन सलवात वाली आयत सभई दा पढ़न इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी गाला छो था कंदो लाण उन्हनि जी निशानी थव। या बीमारियों शीयन के लाइ केतिरियूं लॻियूं ये बीमारियों मिटाईंदे मिटाईंदे नस्ल ख़र्च थिया 1400 साल गुज़री विया अॼु बि ख़बर न आहे बंदन के मर्ज़ कहिड़ो वा कपड़ा बि कारा आहिनि न्याज़ बि हुसैन जो मजलिस बि हुसैन जी ज़ाकिर ऐं मौलवियुनि जे रूप में बचनि था। अली जी विलायत पढ़ो मूत फिरी थो वञे समझी वञो हरामी न आहे त ॿियो छा आहे। अल्लाहु अकबर अल्लाह अकबर। डॉक्टर परवेज जिंदाबाद सलामत आबाद रहो मौला सलामत रखे तव्हां के सैयदा तव्हांजे हथन के सलामत रखे। बाबा लफ्ज चई रहियो आहियां मुकसर अहिड़ो कुत्तो वा जेको बगैर छेड़ण जे भौंकंदो आ। हाय हाय गाल है यार जबान सा गाल है जबान परवेज मां पराए घर में कोन रुजंदो है बीठो ही पांजे घर में आया सलामत आबाद रो जी के गाल मारे मुझे से खालसा ओ मुसा गाल है मां जब मुकसर उन कुत्ते जो नालो वा जी के छेड़ो न छेड़ो भौंकंदो जरूर। अल्लाह जाने बंदो विलायत अली रखण वालो गाल है बे बंदे जी मुखे जरूरत ही कोने। बाबा मिंबर जे इज्जत जो कसम खंदो चवा फकीर गली में निकरे न फकीर के दिसी कुत्ता भौंकदा आहिनि अली के दिसी मुल्ला भौंकदा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हैदरी जिंदाबाद सलामत आबाद रहो सैयदा सलामत। कल असल में मावे मजलिस पढ़ ए पीर वसण करीब करीब मुखा गम पढ़ वारो सलामत आबाद रहो माशाअल्लाह मुखा पोया पढ़ वारो ने सुञाणा ही कोन मां ॾिठो ही ना आहे। कल आयो अल्लाह केतरा पे तो पाले अली जबान यार खामोश थी अल्लाह केतरा पे तो अली पाले ओ बाबा है मुझे मौला अली जो कमाला हलालन के बखारा है तो हरामन के बखारा है तो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। तांदे हथन दे सलाम आ जिंदे अंदर मुझे मौला रहंदो वा ओ बाबा है अली मौला जो ए तो हो बेतराज कंदा ते असा रन अली सा ताल्लुकात भला हा भला ना तो बोली इन्हनि जा फैसला छो पियो करे पाण आलमात अली का फैसला कराइन छो पिया। शाबाश अॻियो वेहण वारे खे सही ॻाल्हाइण खपंदो आहे। हाँ पाण भला हा त अली का फैसला साईं अली सा ताल्लुकात अली साईं जा भला हा सवारन सा अगर ताल्लुकात भला न हुजन हा फलाणो मसलो भी हिननि जो अली हल कयो फलाणी मुश्किल वाली हल कई फलाणी मुश्किल वाली हल कई हिक हुजे त ॿुधाया हिननि जो त चङो मुड़स चए थो अगर अली न हुजे हा त मां हलाक थी वञा। हाय 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 सलामत आबाद जे बंदे न ॻाल्हायो मुझो घर अंदर मुझी लाइब्रेरी आ तारीख खुलफा राशिदीन जलालुद्दीन सयूती एले सुन्नत वालो किताब खणी न देखारिया मुझे लुत्फे में छका मुसलमानन जो ॿियो खलीफो तो चाहे अली न हुजे मां हलाक थी वञा 1400 सालन खां बाद हरामी मुल्लो थो चाहे या अली मदद चण बिदत आ मां चांदो तुझे पी जी मदद न करे तो वो हलाक थी वञे तुझी औकात केड़ी आ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सलामत आबाद सलामत आबाद। जियो चाचा बेशुमार लानत बेशुमार जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद
बेशुमार भाई तो बोलो 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 सखी सरदार कलंदर सलामत हो भाई जल्दी जल्दी बगालियों करने साईं के मेंबर जानो जी हाय हलाक थी वजा हां वो पाण तो चे अली न होजे तो मैं हलाक थी वजा ओ तुझो वड्डो कोन तो बचे तू बचले हाय 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 ओ अली का मदद अगर हो न करे वो न तो बचे तुझी औकात केड़ी आ अल्लाह का मिंबर जे इज्जत जो कसम खण दो चवा अली अल्लाह जो राज आ मैं कलो की गाल करे रहो मिंबर ते मुखा पीर आंकड़ो मौलवी पढ़ियो उन चे तो पत्थर आइन बिन किस्मन जा एकड़े किस्म है पत्थर रोड ते कुट जंदा कंद लाणा रोला किडे वा एडो वाले होडो वा जबान आरा मुसो आए उन जे सही पत्थर आइन बिन किस्मन जा पत्थर आइन बिन किस्मन जा एकड़ा रोडन ते कुट जंदा ब्या वरी मलंग पायू था वतन बादशाहन जे ताजन में हाय हाय हां बादशाहन जे ताजन में हाय हाय ओ बाबा अमीरन जे ताजन में चे तो जे के ताजन माहन हाय गालायो ओ अली जे मोहब्बत जे करे हर गाल हो करे पियो पर सिद्धी न पियो करे मां वेठो में हेठो साईं कसम मां मुखे मौला जे जिक्र जो मुझे खून में भाई लगल ही मां चम हे गाल अध तो करे हाय 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 गाल है यार गाल है आई परवेज गालियों बकयई आई बई अधूरियों कयई मुके अल्लाह जो कसम आ हिकड़ी आ गाल आई बी गाल कयई ताबू बशीर नजर खा अंधड़ो हो नजर नहीं हज ते वयो रश जो आवाज बुधई जे मौला वडी रश आ मौला चस मां तुझे अखिन दे हथ घुमाया पोडिस अखिन दे हथ घुमाई हाने डिठई त चंद इंसान आ बया सूअर हा हाय बैठा यार हले आयो जेके पीरा लखन जे तादाद में काबे के तवाफ पे करना हाने जो अबू बशीर दिसे त चंद इंसान बया सूअर हाने एसी ताई सही आयो अगे मौलवी लेन मटाई जे तो इन करे शक्लू फिर रहन जो हराम जे माल में हज करण व्या हा मुजी दिल त चेपी में ओडी मल उठा आई मौलवी के रोके चमहा खाई बाली जो थो आई हक बाली जो थो लिखाई मुखे अब्बास जे अल्लाह जो कसम जेतरा किताब जो देखण ला तैयार अबू बशीर जे मौला हाने त इंसान हा ए सूअर ई बांदर छो थिया तुझे इमाम जे जे वट अली जी विलायत ना है वो सूअर ई बांदर अल्लाहु अकबर एतरो नारो जो सेवण ताई वने भाई अथ बोलो तो बोलो बोलो सखी सरदार वाह वाह सलामत आबाद ना उन जो दलील बजा थो मां साईं पे बैठो किताब जो नालो है ग़ैबत नो मानी तुझे इमाम ज़माना अज्जल अल्लाह ताला फरजम शरीफ जे ग़ैबत ते सब का पीरी लिखल किताब मजहब तशय्युअ जी आने गालण तांदे वाजिब आ जवाहर साहब से 1100 साल पुरानी लिखल किताब 1100 साल पुरानी लिखल उन में इमाम जी हदीस न होजे उन में इमाम जी हदीस न होजे मां मुजरम हाँ हाँ गालाइंदो वो बंदो जी के अली जी विलायत वणंदी हर बंदे जे बारे में अली न होंदो आ के पते नो मानी हदीस आ तुंजो इमाम सादिक चदो जडे असा जे कायम जो ज़हूर बिल्कुल करीब इंदो उन वक्त घर घर में एकड़ो शोर पपा थी विंदो मौला शोर केड़ो होंदो इमाम चदो वेठे वेठे बंदन जो शक्लू फिरी विंदो अल्लाह अकबर शाबाश मौला ताने हथन के सलामत रखे माडी सिरात केर केतरी विलायत बर्दाश्त करे थो अल्लाह करे मौला विलायत जी खैरात सभनी खजे अल्लाह का घुलो थो तो अली घुरो अली का घुलो थो तो अल्लाह घुरो मौला सभनी के अली जी विलायत अता करे हदीस इमाम जी आ बंदे च मौला शक्लू छो फिर दियो इमाम जदो तो के खबर कौन है अली जे विलायत जे मुनकर
कर मुकसरन के हे ज़ाहिरी तस्वीर आरज़ी मिलला जडे वारिसी दो त शक्ल दा नकाब हटाईदा। अल्लाह अकबर। अल्लाह अकबर। जरे वारिसी दो बजा की गाल बुधो त नकाब हटी वेंदा ऐं खुद तुझे मौला जो फरमान मुझे विलायत दा मुनकर मसक शुदा जानवर आहिन सैयदा दुआ जो तालिब आया। हाँ हाँ बाबा ज़मानो ला किथे वञी पे तो मौला जो ज़हूर रात ते सुभाणे इन लफ्ज़ दे गाल है साईं आशिक साईं मौला जो ज़हूर हींअर थे आसार दसे रहन त हींअर थे जी अन्या न ॻाल्हायो आहे अॼु बंदा तेजब माहिन हुसैन जो चेलम करबला ॾिसी मां चवंदो तेजब न कयो मेहदी जे हुकूमत जो बंदोबस्त अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। सैयदा तहने हथन के सलामत रखे सवारे इम्तियाज इमाम ज़माना जे हुकूमत जो बंदोबस्त वो इमाम अॼु त मुल्ले जी कुंडी सही अली ते फाती पई आहे सही ज़वार मुख्तार सही मुल्ले जी कुंडी अली ते फाती पई आहे। किताब जो नालो दलाइल इमामत मज़हब शिया जो आसमान जो वॾो नालो ॼट सां पालो न पियो सही मिंबर जे इज़्ज़त जो कसम आहे लाइब्रेरी पई आहे जॾहिं चई जिथे चई न ॾेखारिया नुतफ़े में शक आहे दलाइल इमामत में तुंहिंजो इमाम सादिक फरमाए रहियो आहे जॾहिं असांजो ॿारहों ईंदो न उन वक़्तु ॿारहें जी शान त आला उन वक़्तु असांजे शियन जी ॿारहें जे रैयत जी कीजा शिया आयो इमाम ज़माना जा न ॻाल्हाए सोंदा छो ज़बान ज़िब थी वई शिया आयो इमाम ज़माना जा ऐं हदीस आहे मम्मा तवलम या अरफ इमाम ज़मान ही मातमियतुन जाहिलिया जेको मरियो पंहिंजे वक़्त जे इमाम जी मारिफत हासिल न कई वो दौरे जाहिलियत में मरियो तू जो इमाम ॿारहों हाँ कुछ बजे सही बारे पढ़ो बारे मौला जो पढ़ो बारे मौला जो पढ़ो बारे मौला जो पढ़ो माचम जेको बारहे जो पढ़े ऐं उन्हें आड़ में अली जे विलायत के लिखाए वो भरामिया शाबाश मौला सलामत रखे जे हथ खयान जगो समझी रहे वा मां काथे जुमलो ॻाल्हायो आहे ओ मूंखे दाद ॾींदो मां त इशारो कयो आहे भा गुलाम हैदर जेको ॿारहे जे ज़िक्र जे आड़ में अली जे विलायत खे लिकाए वञे न सवार गुलाम रसा उन खां वॾो बि को हरामी कोन्हे मूंखे अल्लम जो कसम आहे जॾहिं ॿारहो ईंदो न फितक जो बदलो पोइ वठंदो पीरा विलायत जा चोर मारींदो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर पीर अली वलीउल्लाह जे चोरन के मारींदो 70,000 जेके मारींदो न वे मलंग न हुंदा मुल्ला हुंदा छो ज़बानूं चुप थी वयूं छो ज़बानूं ख़ामोश थी वयूं तोखे दसो त इन मुंहिंजो कसूर थोड़े ई आहे 70,000 उहे हुंदा जिनजे सर ते अमामा बि हुंदा मां नथो चवां फरमान इमाम जो सागे दलाइल इमामत में लिखियो पियो आहे हज़ारनि जे तइदाद में सवार हुंदा सर ते अमामा सिर्फ अमाना न इबादत जे करे कमर झुकियल निरड़ ते सजदन जा निशान परहेज़गार नजर इंदा मगर कंदा छा मुखालफत कंदा तुझे इमाम जी चवंदा असांजो निज़ाम भलो पियो हले हाय 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 हाँ जगो खुम सजा पैसा खाई बैठो उनके इमाम जो अचल को चंगो लगंदो चंदा असांजो निज़ाम भलो पियो हले तुझे अचण जी ज़रूरत ही कोने विलायत अली जा मुनकर हुंदा सफाई जो सफाई मौलवी दलाइल इमामत में न हुजे मां ज़बान कटाए तुझे चौक जे कुत्तन के न खाराया इन दरवाजे ता मां पिन्यो ही ना है तुझो इमाम जब बस है एतराज कंधा है अली जी जुल्फकार निकरंदी इमाम जी तलवार हिनन जे गलन ते हलंदी ऐं हिकड़ो लफ्ज़ इमाम चंदो ता खां नहरवान विसरी वई जडे डाडे हुनन के न छडियो त मां ता आगे की छडिया। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर सैयदा ता के सलामत रखे पढ़ो यकीदो वा हेडो ओडो जो गालियों करे अली मौला जो दिनल रिज़्क हराम ना है करनो
बी गाल ते अची रहियो आहियां मौलवी साहब पढ़ियो ते पत्थर जेके ताजन में लगियल आहिनि मोहब्बत अली जे करे मूंखे से खून में बाह पी लगे थे अली जो हक़ खाई रहे जी सही मेंबर ते आयुमि मां पढ़ण शुरू कियो मां चयो इमाम जी हदीस किताब जो नालो रेफरेंस ॾेई करे शेख सुदूक लिखियो इमाम सादिक जी हदीस इमाम फरमाए असांजे ॾाॾे रसूल नकल कयो आहे पत्थरन में सब खां अफज़ल अकीक ज़बान से ॻाल्हायो मल के वेठायो बाबा हथन में पाईंदा आहियो न हिकड़ा त रोडन ते ज़बान मुख्तियार कुटजन था पत्थर हे जेके हथन में मलंग पायूं वेठा आहिनि ज़वारियत तो वनी तो ज़री से मस विथियन था इमाम दे रोज़न ते भी प्यान हथन में भी कुरान भी पढ़ी तो तुझे हथ में इनन के फजीलत मिली केड़ी आ तुझे इमाम जब सब का वधीका अकीक यमनी आई रसूल जो फरमान नकल किया तुझे सादिक मौला अगे तुझे मौला फरमायो इन पत्थर के इज्जत इन करे मिली आ जो पत्थरन में सब का पीरा अली वलीउल्लाह ने पढ़ो अल्लाहु अकबर जियो भैया था बोलो 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 सखी सरदार मौला सलामत रखे बाबा थोड़ा माइक आवाज खोले से आसान कर माइक है मानन के जुमलो बुधाया अली जब विलायत जो मसाई के मेंबर जा मा जो इमाम जो फरमाना किताब जो नालो बड़े से शेख सुदूक जो नालो बड़े से मा जो रसूल जो इन्हें पत्थर सब का पीरा अली वलीउल्लाह पढ़े अगी हदीस में रसूल फरमाए जे को इहो पत्थर पाए बरकातु नमाज पढ़े उन्हें जो बरकातु 70 रकातुन का अफजल है अल्लाहु अकबर ना 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 जे हाथ न खड़े हुआ मुजरमा ओ जाने वक्त जो इमाम जाने इमाम जब जे उहो हकीक पाए जे अली वलीउल्लाह पढ़ो नमाज पढ़े बरकातु 70 रकातुल का अफजल मा चाहो मौलविन के शर्म ही न थो अचे जे को पत्थर अली वलीउल्लाह पढ़े वो पत्थर नमाज बचे त नमाज वधी वजे हरामी तुझे नमाज में अली वलीउल्लाह जे तो बातिल थी वजे सलामत आबाद मुझे यो लफ्ज चवण आई वाह या अली हाय हाय अल्लाह जो कसम वा ए रसूल जा के फरमानन आई खुदा शब मेराज हो मुझा हबीब मां अली के निशान बनायो थो मैं अली जे जरिए दिस जा त हरामी केरा हलाली केरा अल्लाहु अकबर जिंदा और सलामत रहो बस मुझे यो चवण डॉक्टर तो मजलिस में हुए जगह दोस्त हुआ बस मुझे यो चवण पोयो मौलवी के वकड़ शुरू थिया चई सही थव हाने नमाज जा फर्ज बुधायो इहा ही खबर काने त असल नमाज अली हाय 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 अल्लाहु अकबर सलामत आबाद रहो हां नमाज फर्ज बुधा ए तू को गुस्लम थातो पियो गुस्ल वुजू नमाज ये मस्जिद जा मौजू है गाल है यार हे मिंबर गदीर जी आदा हां हे मिंबर गदीर जी आदा गदीर ते अगर रसूल गुस्ल दशो वा तो गुस्ल दशो हाय 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 सलामत आबाद रो आखिर महत खैदो साईं जवार मुख्तियार अगर गदीर के मैदान पे बिहारे रसूल मिंबर लगाए साईं अल्लामा साहब अगर रसूल दसो मैयत जा मसला त मैयत दसो गुस्ल जा मसला त गुस्ल दसो तलाक जा मसला त तलाक दसो रसूल त 4 कलाक अली पढ़ो आई रसूल परवाह न कई त मुनाफिक जलन था रसूल जे भले जलन मां अली पढ़ा से हाय हाय अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अजब बाबा बाई बचारा हे वेड़ेल सेड़ेल शिया की कम जाई कोने बुधा न इन्हने चांवर हराम क्यान मौला जा गाल है यार गाल है जुबान सा थाओ अली जो मातम कयो निभागा
मातम छाजो था क्यों करबला छा हो बनी जो झेड़ो खबर ही काने बंदे छाओ करबला हुसैन सिर दिनोवा बाबे जे विलायत जे करे तू न विलायत जो मुनकर थी रोई थो हां वो चंगो भलो गोले चो मुझे क्यों के न को जेड़ो वा न झटो वा चाय पे नंगर खाए मोट पांजो ना मौला जो दिनला वो खाए मुखे देखारे त की हिक जगह ते 12 खुतबा दई मोहरम जे दी मौला हुसैन पढ़या घणा पढ़या दई 12 पढ़या दई हिकड़े में देखारे मौला चयो जे त यजीद नमाज खत्म पियो करे मां बचाइण आयो आया गलायो इन का वडो दलील केड़ो हो जे के शाम जी सवारी करे आया हो जे नवे आयो तो मौला कंदो विंदो अज बुआ सुन्नत कायम आ 7 मौज़नन का आजान यजीद जारी ही शाबाश मौला ताके सलामत रखे तारीख पढ़ी रहो आया 7 मौज़नन का आजान यजीद जारी 7 मौज़नन का परवेज आजान कदे जारी जरे तुझे चौथे मौला खुतबो पढ़ियो बिहार अनवार का वठी माली सिबतैन ताई माली सिबतैन का वठी एहसनुल मकाल शेखे आए अब्बास कुम्मी जी लिखल एहसनुल मकाल का वठी दम्मत साकिबा ताई दम्मत साकिबा का वठी दलाइलुल इमामत ताई जेतरा किताब चई मां तो के देखण ला तैयार आया जडे दरबार यजीद में अली जे खिलाफ बकवास कई वई उन वक्त मौला सज्जाद खान जंजीर बिसरी वया हाय 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 अल्लाह अकबर तौक विसरियो हाय हाय तुझे मौला एकड़ो लफ्ज फरमायो अरे जो बकवास करण वारो लथो न तुझे मौला फरमायो मुके इजाजत दे मां इन काठन जे ढेर ते चढ़ा बंदा पोता ही न साईं छा फरमायो मौला ये न चयो त मके इजाजत जो तो मैं मिंबर ते वना हुयो मिंबर ओ बाबा हियर मादो के किताब देखन जा रहा है साईं आफताब शाह हुयो मिंबर फरी यजीद दे दरबार में 6 लाख बंदा बैठा हा तूने चौथो इमाम दो जे इजाजत दे माने काठन जे ढेर ते चढ़ा जडे हुयो मिंबर तो मौला काठन जो ढेर छो चयो इमाम तो के दसे थो जाथे अली जे खिलाफ गाल है वजे वो मिंबर ना है अल्लाह अकबर बेशुमार लानत बेशुमार बेशुमार लानत हैदरी सलामत आबाद इजाजत दे मैं काठन जे ढेर ते ड्रुजियो सही बाबा आते जा ड्रुजियो आई हेडे होडे दिसण लगो थाने ने जो पुट वेठो दुनिया के यही खबर काने यजीद जो पुट नौजवान हो 14-15 साल जो उम्र यजीद जो पुट नालो मावियो तो मावे सानी पुट वेठो चीन के इजाजत दे हां इनके इजाजत दे पुट हो यजीद जो पुट हो अली जे विलायत जो कमाल दिसो बीबी आए विलायत अली जी वारिसा इमामत जनाब आलिया साइन वट ना है मगर विलायत आहे इमामत ना है मगर विलायत आहे विलायत जो मुकाबलो नबूवत में न करे सकंदी आ अल्लाह जाने बंदा बदल कर मुके मिंबर जे इज्जत जो कसम विलायत जो मुकाबलो नबूवत में न करे सकंदी आ हजरत मूसा नबी हो हजरत खिजर वली हो हाय हाय खिजर वली मूसा नबी खिजर उस्ताद मूसा शागिर्द हाथ खोले वे बाबा हाथ कड़ी खोलियो मूसा शागिर्द खिजर उस्ताद आयो हाय हाय ची शर्त हिकड़ी थे उस्तादी मूसा जो चेहरो खिजर चयो त तो में सब्र नजर न थो अचे विलायत में सब्र हुंदो आ गल हायो के बैठायो विलायत में सवार सही
सब्र होंदो आ जाते सब्र न कई ट्रेन मौका दींदो मैं आखिर सब्र न कई तुझो रस्तो अलग मुझो रस्तो आया दरिया के किनारे ते कश्ती ते सवार था सफर कर लगा गरीब मल्लाह जी कश्ती अध रस्ते ते पहुंचा दरिया में जनाब खिजर उन्हें कश्ती के सोराख करना शुरू किया खंजर सा सोराख कर कश्ती के भजन मूसा चे थोड़े उन्हें चंगाई भी कही आ ऐसा के पार तो कराए नहीं कश्ती सही उन्हें जी तू भी खराब तो करी जी तो के चाहे हम ना नबूवतन में सब्र ना है शाबाश मौला ताज हसन के सलामत रखे सब्र ना है यो पीरो मोक्यो अगते सब्र का सफर जो कश्ती बे किनारे ते आई अगते हल्या एक शहर में दाखिल जा गोठ में बस्ती में एक दीवार किरे पई हजरत मूसा के छड़ कर जी ते भी इन दीवार के नौ करणो इन दीवार के ए नौ करणो इन दीवार के मूसा चे तो भित कींजी घर रखी जा ये परावा भित उठाराइंदे मुखा जी चयो मैंने सब्र कर जा ए बेओ मौको थई दीवार में ठाई खिजर हाने हल्या सामो नजर पई बस्ती मा एकड़ो नौजवान पे अचे जनाब खिजर जल्दी सा खंजर कढियो उन जवान दे गर्दन अलग करे छजे मूसा जे तो खून करे छड़ियाई अल्लाह अकबर दिसो तो नबूवत छाए विलायत छाए हे तो खून करे छजे खिजर जे तो बस सफर खत्म हाने तो के ट्रेन ही कमन जी वजह बुधाया थो उन का बात तो रस्तो अलग मोजो रस्तो अलग थी कश्ती जो खराब की चे किनारे ते जालिम बादशाह जा सिपाही मलान का कश्तियों खसना चन पिया इन कश्ती में सोराख निठन ये कश्ती छडे हली गया सोराख यो बंद कंदो इन जी रोजी जारी रहंदी हाय 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 बुध ता विलायत छाहे सोराख यो बंद कंदो इन जी रोजी जारी रहंदी जदो अच्छा या गाल तो समझ मची वई ये भित छो नहीं ठहराई ये दीवार पर आई न सुनाणो न जानो इन दीवार के छो ठहराई खिजर चदो इन दीवार जे हेठाऊ बिन यतीमन जो खजानो लिखल हा अगर दीवार किरे हां तो खजानो जाहिर थी पे हां हाय 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 जाग जाओ खजानो जाहिर थी पे हां ओ खजानो ब्या खड़ी वजन हम उनन जे माल जो तहफुज कयो जी अच्छा यो तो सही पर हुन के कत्ल छो कयई नौजवान जो सुर सो जाए खिजर जदो इन लाए कत्ल के जो यो अचण वारो जवान एड़ो काफर हो अगर मां न मारे हां तो थोड़ी देर का पो पांजे वालिदैन के मारे हां जेके बई मोमिन आहिन मोमिनन जी जान बचाइण अफजल मोमिनन जी जान बचाइण वाजिब हाने तुंजो रस्तो अलग मुजो अलग जगह जागी रहेवा अली जी थी अली जे विलायत जी वारिसा अगर बीबी चाहे हां तो यजीद जे दरबार में यजीद के मारे भी सके भाई दरबारन के मारे भी सके भाई पर बीबी न मारियो बीबी जाने भाई इहाई दरबार होदी इहो यजीद जो तख्त होदा इने दे यजीद जो पुट वेहदो आई वे ही जो मुझे पीते बिलाना तो मुझे डाले दे बिलाना अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह हाँ तारीख दोहराए यजीद अबो जने यजीद पुट बैठो तो ने मुझे बाबे ते लानत मुझे डाडे ते लानत लत हणी तख्त के ची तख्त अगर हक वात अली जे पुटन जो हां है तारीख जो बदलो बस आखिरी लफ्ज मुकाया मुकम्मल क्या छा फरमाया चौथे मौला काठिन जे ढेर ते चढ़ो अण हुन चेस ये से इजाजत यजीद ढुजे छोपियो तो को मौला वट जंजीर बि मौला वट वेठायो बेड़ियों बि मौला खे बज़ाहिर कैद बि पर यजीद एडो खौफ ज़दा थियो जणो सज्जाद कैदी ना है यजीद कैदी आ हाय हाय सज्जाद कैदी ना यजीद कैदी आ सरखणो महाराज दे सिरे में ढुजे छोपियो जेके जानो था जेके न था जानो मां दसा ओ बाबा हिन के खबर ही हिन जे बचपन जो वाकयो हुयो इहा गलती यजीद जे पी कही जो हसन मौला के मिंबर दिदा है अल्लाह अकबर अल्लाह अकबर
अल्लाह अकबर। उनके खबर है अली दा पुट जने मिंबर ते ईंदा त पो अली जे पुटन जे ज़ुबान में नहजुल बलागा गालाइंदी फसाहत ऐं बलागत हिनन जे घर जी नौकरानी आ। हाय हाय अली जे पुटन जे ज़ुबान में ऐं इन जे पी एतराफ कयो जने हसन मौला जो वाक़या है न ऐं हसन मौला जे बारे शाम वाल दरबार चयो केरा चौस तो मिंबर ते जे तारीफ कराए हिन जो कमीनो वजीर होया मरियाज उठियो दे अली जे पुट के मोकल तो मिंबर ते वने शाम वाल तारीफ कराए ची तू मुझो सजणा या दुश्मन आ सजणा या दुश्मन आ ची बात जो सजण ते लोगे या खबर काने अली जे पुट ने इल्म सिखयो ना है रसूल जे ज़बान में चूसियो हाय 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 सलामत आबाद रहो हाने सागियो वाक्यो यजीद जे अगे अचियो तुजो चौथो मौला जदो मान काठन जे ढेर थे अरे मजबूरन रूम जो सफीर बैठो बाहरन मुल्क जा सफीर बैठा मौला मिंबर ते अचियो मिंबर जे इज्जत जो कसम जेको मौला खुतबो दे मौला पाजो तारीफ खुतबो कराए थे आई मिंबर जे इज्जत जो कसम जाते जाते आवाज वनी रहा वीडियो बनाए रहा उनन सबनी के चई रहा बुध जो मौला जो खुतबो आई बार है खुतबा पाने मौला शबीर जब करबला वाला पढ़ जो आई बुध जो पो वनी घर फैसलो कजो करबला थी छाते आ दरबारे यजीद में तुझे मौला सजाद फरमाया पीरा पांच तार हाँ अल्हम्दुलिल्लाह लजी खुदा जी हमदा जी असांजे घर के इज्जत दिनी आई मौला दसो तो इज्जत तख्त ते वेहण से न मिलंदी आ आए हाय इज्जत तख्त ते वेहण से न मिलंदी आ इज्जत वारो जंजीरन में भी इज्जत वारो आ इज्जत वारो कैद में भी इज्जत वारो आ इज्जत वारो पैर उघाड़ा ते भी इज्जत वारो आ जलील तख्त ते भी जलीला जलील ताज में भी जलीला लानत ही हो न दिसदिया त ताज की खेया हाय 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 सलामत आबाद रहो बीबी सलामत रखे तवज्जो हथ लगे दाल में गाल खुलंदी वने मां तवील भी थी आया मुकाम पहुंचाए हां मिंबर जे इज्जत करो तुझे मौला आयो हम दाउन अल्लाह जी जे असा जे घर के इज्जत ओला का मौला पर तारीफ करायो अना इब्ने मक्का व मना हाय 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 अना इब्ने जमजम व सफा अल्लाह अकबर तुझे मौला जो तार सजो खुतबो पढ़ो तो लुत्फ भी अलग आ सजो खुतबो पढ़ो तो तवील थी बच्चन जुमला दई रहा तुझे मौला पांचो तारीफ कराए मां की जो फर्जंद आया मां उन जो फर्जंद आया जेको महबूब किबरिया आया जेको ताहा यासीन मुजम्मिल मुदस्सिर महबूब अकबर जिंदी गवाही आजानुन में सलातुन में नमाजुन में जिदे कलमे सा आदम नबी बन्यो नूह नबी बन्यो इब्राहिम नबी बन्यो मूसा नबी बन्यो पीरा सैयदुल अंबिया दे तारीफ कराए सैयद सज्जाद दरबार ने मो करे जब मां उन अली जो फर्जंद आया जेको फातिह खैंदा खा जेको फातिह खेबरा जेको फातिह ओहदा जेको फातिह हुनैन महतन सुन थक्यो केरा जागे केर थो अगे तुझे मौला फरमा मां उन अली जो फर्जंद आया जेको सिरात मुस्तकीम जेको कायदुल गुरुल मुहज्जलीन जेको हलाली हरामी दी पहचान जेको इमाम अल मुबीन जेको जन्नत और जहन्नम के तकसीम करने वाला अली जा फजाइल सज्जाद पढ़े पियो दरबार में बैठल हरामिन में खलबली हुई दरबार में बैठल हरामिन में परवेज ये खलबली ही जी कल मुल्ले में खलबली ही अल्लाह अकबर आखिर दाई जेको जिंदा बैठो वो जिक्र जे ताकत साली पड़ी रहे हैं तो तुने चेहरो में सन तुने मौला फरमायो उन अली जो फर्जंद है जेको हलाली हरामी की पहचान उन अली जो फर्जंद है जेको वजहुल्लाह बाहे एनुल्लाह बाहे यदुल्लाह बाहे व चेहरा तो दिसा कल्बुल्लाह बाहे नफ्सुल्लाह बाहे उन अली जो फर्जंद है हाय हाय जीजा पुत्र अपनाना जी जी जोजा निशाना जेको पाण अनफुसना जो मिस्दाका तुझे मौला कई खंडाली दा फजाइल पढ़ा यजीद इशारो के मौजनन ने आजान जो अली जे फजाइलन के रोकियो खबर तो नदी पे जीवई जेको नमाज जे जरिए अली जे फजाइलन के रोके समझी वन जो उन जे अंदर में यजीद भैया था बोलो तो बोलो बोलो सखी सरदार सैयदा तमा के सलामत रखे
इमाम ज़माना तवा के किंजो मोहताज न बनाए लुट जी मोटी आया सैयद कोई न कैदी हुजे अच्छा ज़मार उन जी कैद छुटे तो खुश थींदो आ आज़ादारो तवा जेलुन जे दरवाजे ते कैदी ॾिठा हुंदा वारिस उन्हनि जे हार खणींदा आहिनि मिठाइयूं खणींदा आहिनि कैदी छुटंदो आहे भाकुर पाईंदो आहे अल्लाह जाने कहिड़े रंग जो उजाड़ियल आहे सजाद कैद रिहा थी केॾी महिल सजे थो ॾिसे केॾी महिल खॿे थो ॾिसे रोई चए थो अॼु मुंहिंजो अकबर हुजे हा बिस्मिल्लाह मौला तुंहिंजो मातम क़बूल करे अॼु मुंहिंजो कासिम हुजे हा अॼु मुंहिंजो चाचो अब्बास हुजे हा आज़ादारो मातमदारो जी चाचा हाय 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 तव्हां जदो जेको रिहा थींदो आहे न कैदी उन सां अज़ीज़ मिलण ईंदा आहिनि आज़ादारो केरु मिलण अचे हा सजाद जा सभई करबला सुम्ही पिया रोई चे पियो मुंहिंजा अकबर भाज हुजे आ सजाद जो ज़ंजीर लही आ या हुसैन सीधो प्यारो न कजा ये रो जान जी सजाद पे रोए या हुसैन आज़ादारो मातमदारो ये तो सजाद जो वेड़ जॾहिं ज़िंदान जे दरवाजे ते आयो न आज़ादारो ज़िंदान जे दरवाजे ते अली जी धी बीठी हुई सजाद कॾहिं अकेलो न वियो दरबार सजाद अॼु वहे चङो चो मोटी आए मां हाणे अचां सजाद मुंहिंजो हाँ लहंदो पियो वञे सजाद मां तोखे बचाइण मां भाउ सां वाइदो करे आई आहियां ॿुधंदो जुमिलो सजाद छो घुरायो हई अम्मा चए थो कैद रिहाया वतन वञो बीबी रोई चए थी वतन जो वञा मूंखां माण्हू पुछंदा हुसैन काॾे हुयो या हुसैन मूंखां मदीने जूं औरतूं पुछंदियूं तुंहिंजो अकबर काथे आ या हुसैन इहे त केरु पंहिंजनि खे बि न रोवंदो आहे मरहबा 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 चेलम गुज़ारियूं वेठो आहे उहे ॾींहं आहिनि जॾहिं सजण साइण सुगरा सां मिलण आया अल्लाह अकबर आज़ादारो मातमदारो शाम जे सरहद ते बस जुमला ॿुधजा शाम जे सरहद ते टे महमल सजाद जे हथनि में तुंहिंजे सीने में को पत्थर आ करबला में हलियो हो तो 57 महमल करबला में हलियो तो 57 महमल आज़ादारो 120 बीबियों जी अञा नहाए कया करबला में हलियो तो 84 यतीम अज सजाद जो नजर कई तो 12 बीबियों आज़ादारो 120 अनमा 12 बचो आज़ादारो अन्या दुनिया जे दी शिया रोवन छो था आज़ादारो 84 यतीमन मा 9 बचा करबला ने मुंह करे चे तो चाचा अब्बास बाजू कटाए सुमण सोलो ज़ैनब जेरी मां सा बगैर चादर जे या हुसैन अल्लाह धीअन जो पर्दो सलामत रखई मरहबा थी वही मुझे हिस्से जी मजलिस टे महमल केडी मल मां दे तो दिसे केडी मल पुफिन जे सर दे तो दिसे ओ आज़ादारो मुद्दत का बाद सजाद पुफिन जे हथ आजाद रिठा लफ्ज अन्या दुखो चई रहा है मुद्दत का बाद सजाद पांजे ज़ैनब जेड़ी मां जे सर ते चादर दिठी मरी वना चाचा लफ्ज न पढ़ा हाँ तू आयो जो रोवना लफ्ज एडो दुखियो सजो साल दीवारन से टकरण सही गुलाम कादिर शाह सैयदा माफ करे सरजा ओ बाबा दुनिया जदी शिया रोवन था असा मातम करे मरी वनो हको दान थो थे इन का वडी का गुरबत अली जे धी जी चादर सजो साल कने के हरामी जे हाथ में कने के हरामी जे हाथ में हर बाजार में नेज़न सा बुरका या हुसैन
या हुसैन जी के शर्म अचे कंद करे वे एक दफो चादर न लथिया एक दफो चादर न लथिया कुरान मुझे मथे ते रखो जाथो गुजरन हा ईसा जी उम्मत बुरका पार आए हां नबी जी उम्मत नेज़न सा या हुसैन या हुसैन या हुसैन थी भाई मुझे हिस्से जी साईं मजलिस थी भाई मुझे हिस्से जी अल्लाह तहां जो हाजत कबूल करे आखिरी लफ्ज अज़ादारो मां जे महमल मुंह करे तो अम्मा रास्ता बथा वञन रास्ता बथा वञन अम्मा एकड़ो सिधो मदीने अम्मा बियो करबला का मदीने तुझे रोवण जो कसम आजादारो साइन आलिया जे गालहण का पीरिया अली असगर जी अम्मा गालहाए जदी सजाद को एड़ो रस्तो ना है जो सकीना दे हले सजाद आखिरी दफो धी सा मिले हाँ सजाद आखिरी दफो धी सा मिलो हाँ आजादारो सजाद चाहे तो चाचा सवार रोशन तू मौला जो सवारा सजाद चाहे तो अम्मा पीरा भेड़ जे कब्र दे हलना सी मातम कर न कर तुझी मर्सी वो जो अल्लाह मुझे कसम हर बीबी उठ बेहण का बाद लथी असगर जे मां बिठल उठदा पाण के केरायो जी अकबर जे लाश ते हुसैन आयो हो ये सकीना जे कब्र दे या हुसैन या हुसैन अल्लाह मान कयामत आए तो करबला बन दी वई आजादारो कहन जे बल धी जे कब्र ते आई दिसो मुडे कब्र ते ही हां सला तई जी शरीफ माऊ धी उन सा सुमंदियो आइन ना ये धी जे कब्र सा सुमी पई आस्ते आस्ते गालियों भी करे सकीना रोज पुछंदी कदे जंजीर लहंदा हाय त करना है तुझे वसमा सकीना जंजीर लहिया बुधने में जुमलो रोई जेदी सकीना अज सा आजाद आयो हल तो के बाबे जे कब्र ते खणी हला सकीना हल तो के बाबे जो सीनो मिलाया कंदे बर्दाश्त आजादारो ट्रियो गाल एड़ी कई जी सा कब्र हली वई रोई जेदी सकीना मुजो असगर करबला सुमी भयो तू शाम रजी वही बुधा तो माँ के जे सहारे